नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भली कार आया संझा सैयद आया बिशारत सुमरो हलंदासी हेडलाइन सिर्फ गरीब माण्हुनि खे कारोबार करण लाइ 5 लाख रुपया कर्ज़ ॾिनो वेंदो। सिहत जी सहूलियत लाइ सिहत कार्ड फराहम कयो वेंदो। सिहत कार्ड हेल्थ इंश्योरेंस आहे। असांखे ग़रीबनि सां सियासत नाहे करणी। कंहिं घर में बीमारी ईंदी आहे पूरो ख़ानदान मुतासिर थींदो आहे। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर शौकत तरीन जी पोस्ट बजट कॉन्फ्रेंस चयईं हाणे मुआशी बहितरीअ जा असर ग़रीबनि ताईं पहुचंदा। बजट में केतिरनि ई शोबनि खे रियायतूं ॾिनियूं आहिनि। ग़रीब घराणे जे हर शख़्स खे हुनरी तरबियत ॾिनी वेंदी। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी बजट के आवाम ते मुआशी हमलो करार ॾेई छॾियो आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी चवे तो इमरान खान बजट में आवाम दुश्मन एजेंडा वाज़े कई। बजट अची वई पर गरीब जी घर जी चुल्ह शामिल आहे। बजट पेश करण दौरान पार्लियामेंट ॿाहिरां मुलाज़िम एहतजाज कंदा रहिया। अहिड़ी सूरत हाल में बजट अवामी कीअं थी सघे। बजट पेश करण दौरान अपोजिशन जो रवैयो गैर ज़िम्मेवारानो हो। हर तबके जे माण्हुनि बजट जी साराह कई आहे। सुद समा वारे वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी जो ट्वीट चवे तो अपोजिशन हिन वक़्त ताईं बजट खे पढ़ियो ई न आहे। मुख़ालिफ़ धुर ईंदड़ 7 सालनि ताईं ईअं ई बैनर खणी बीठल रहंदी।